नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कितनी ज्यादा खुशबुएं इस्तेमाल किया करते थे, कितनी ज्यादा। साहबा कहते हैं कि हमें नबी के घर से निकलने का इल्म खुशबू के झोंकों से होता था, पता चल जाता था खुशबुओं से कि नबी तशरीफ ला रहे हैं। खुशबुओं का बहुत इस्तेमाल। ओचितो मुझे याद हो हिकिड़ी वीडियो आई, बाबा मां फिरके वारियत जे सख्त खिलाफ, क्या ॻाल्हि याद रख। पर हक सच जी गाल बरसरे मिंबर खोले कंदो, हक जी गाल करण ऐं फिरके वारियत ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। बिना दलील जे मां वेठो ॻाल्हायां, ॻाल्हि वधियां, अलाह माफ़ करे छो ॾींदुसि, पर ॻाल्हियूं ॾियां, इहो आहे फिरके वारी। पर दलील सां ॻाल्हायां इहो मुंहिंजो हक़ आहे। क़ुरान सां ॻाल्हायां, हदीस जो दलील पेश कयां, इहो मुंहिंजो हक़ आहे। मां फिरके वारियत कोन थो कयां, पर तोखे ॿुधायां सिक कीअं ज़ाहिर थींदी आहे ऐं बुग़्ज़ कीअं ज़ाहिर थींदो आहे। मां मोबाइल पे ॾिठो त आवाज़ आयो हिकिड़े मौलवीअ जो, मां हुनखे ॿुधो ई कोन। अॻिते करे छॾियुमि त मूंसां फ़क़ीर जेको मुंहिंजी गाॾी हलाईंदो आहे, हुन चयोसीं इन मौलवी 2-3 ॾींहं अॻे हिकिड़ो अजीब ॻाल्हि कई आहे, मूंखे मसइलो ॿुधायो। मुंहिंजो कहिड़ो मसइलो आहे? हीअं करे मोबाइल कढी गाॾी पे हलाई, मोबाइल कढी साईं हिनखे ॾिसजो, महिरबानी करे ॿुधायो मूंखे। अदा ॾिसूं था, हाणे तोखे मसइलो ॿुधायां। अदा जाॻो था, हथ मथे कयो। मुंहिंजा भाउ उहा मां वीडियो जो खोली त हुन में मौलवी छा पियो चवे, ॿुध ॿुधाए यार, पाण ई तूं हिते जो हिते चुक पकड़ींदे। मौलवी पियो चवे नबी, नालो बि रुखो, नबी इतना अत्तर लगाता था, इतना अत्तर लगाता था, नबी इतना अत्तर लगाता था, जिस रास्ते से गुजरता था तो लोगों को अत्तर से पता चलता था, अत्तर से पता चलता था कि नबी गुजर गया है। इनमें चुक केड़ी है? मुल्ला गाल खे फेराए वयो अतुर ॾे त नबी पाक जे रस्ते सां गुज़रंदा हुआ, अतुर हणण जे करे हबीब अतुर एॾो हारींदा हुआ, पोइ अतुर जी ख़ुशबू थींदी हुई, पोइ माण्हू नबी पाक खे उन अतुर सां सुञाणींदा हुआ। मुंहिंजा भाउ अज़ीज़, मुल्ला कूड़ थो हणे, कूड़ थो हणे, खोल बुखारी, खोल मुस्लिम, खोल इब्ने माजा, खोल अबू दाऊद, खोल मुंहिंजा भाउ अज़ीज़ सुनन नसाई, खोल मुस्नद अहमद बिन हंबल। मुंहिंजे महबूब जा सहाबी चवंदा, हबीब पाक जे जिस्म पाक जी खुशबू मुश्क ऐं अंबर खां बि वधीक हूंदी हुई। मुश्क अंबर कुझु बि कोन हूंदो हो। इते मुल्ला घोबी हणी वयो, तोखे डाइवर्ट करे वयो अतुर ॾे, अतुर ॾे तोखे डाइवर्ट करे वयो त नबी अत्तर लगाता था, इतना ज्यादा लगाता था, उस अत्तर की खुशबू होती थी। मां चाहे तो अतुर जो कहिड़ो कमाल हुआ, अतुर में कहिड़ो पावर हुआ, अतुर में छा है। उन हदीस पाक खे किथां कंदे जो हिकु औरत अचे थी, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ करे थी, हवाले जो ज़िम्मेदार फ़क़ीर वेठो आहे, अर्ज़ करे थी, या रसूल अल्लाह न्याणी परनाइया, अल्लाह जा हबीब अतुर कोने, तव्हां मूंखे अतुर अता फरमायो। अल्लाह जे हबीब फरमायो, वा शीशी खणी अचजां सुभाणे, वा शीशी खणी अची करे मुंहिंजे महबूब वटि आई आहे। वो अतुर अतुर करण वारा वाकई हबीब जी सुन्नत त आहे, पर हबीब जे जिस्म पाक में खुशबू या अतुर जी न आहे, हबीब जे खिदमत में आई आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वा शीशी मुबारक वठी करे मुंहिंजे महबूब फरमायो, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे पखर मुबारक जा फुड़ा उन शीशी जे अंदर विधा है। अल्लाह जे हबीब फरमायो, हिन जो ढक्कन बंद कर, वञ पंहिंजी न्याणीअ खे तोहफ़े में अतुर वञी गरिमा वारो पखर ॾे। उहा औरत पंहिंजी न्याणीअ खे उहो अतुर ॾिनई। अदा हेॾा नेहा अल्लामा सालिह शामी रहमतुल्लाह तआला अलैह सुबुल हुदा व रशाद में लिखियो आहे, उहा मदीने पाक जी औरत उहा न्याणी परिणिजी वई, जॾहिं हुनखे
खुशबू की जरूरत पवंदी हुई तो वह उन जो बिजी खोले करे उन शीशे जो ढक्कन खोले करे उन मां हिकिड़ो थोरो महबूब जे पगर जो जिस्म ते हीअं लॻी त सॼे मदीने खे ख़बर पवंदी हुई त फलाणीअ अतुर अॼु हलियो आहे। मां तोखां पुछां थो त हिते कहिड़ो अतुर मां तोखां पुछां थो तो हदीस किथे वई मूंखे त सम्झ में नथी अचे इन करे मां चाह थो त इहो तुंहिंजो बुग़्ज़ आहे तूं महबूब जे जिस्म पाक वारी खुशबूअ खे अतुर ॾे पियो खणी मां चाह थो हा अतुर मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे पर अतुर बि मुंहिंजे महबूब मां खुशबू वठंदो हो। ॻाल्हि इहा थो कयां त बुग़्ज़ बि ज़ाहिर आहे बुग़्ज़ बि इंसान जो ज़ाहिर थी पवंदो आहे ऐं इंसान जी जेका मुहबत आहे उहा ज़ाहिर बि थी पवंदी आहे।